जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा भरिसां ॻोठ जनरल जावरी में ॿिनि औरतुनि जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। अल तड़ सड़ी रख। इतला बावजूद फायर ब्रिगेडियर अमलो न पहुतो। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल। तफ़सील मूजिबि हिंगोरजा भरिसां ॻोठ जनरल जावरी में ॿिनि औरतुनि नज़ीर अहमद जावरी ऐं मुनीर अहमद जावरी जे ॿिनि घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेडियर अमलो वक्त सिर न पहुची सघियो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त बाहि विसाइण में रुधल। मुतासिर औरतुनि जो घर में पियल अनाज, खटूं, हंध ऐं ॿियो क़ीमती सामान अल तल सड़ी रख थी वियो। मुतासिर औरत नज़ीर अहमद जावरी, मुनीर अहमद जावरी जो ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। वस वारनि खां मदद जी अपील।